तमाम खबर नसीम अबुल्ला शहरी की खबर मौजूद है। एसटीपी अगवान शहबाज लाशरी की आयादत लाइ चीफ सरदार रईस गुलाम मुर्तजा खान लाशरी गोठ अली बख्श लाशरी पहुंची शहबाज लाशरी से आयादत कई। उन मौके ते सरदार गुलाम मुर्तजा लाशरी साहबन से ॻाल्हाईंदे चयो त सरदारन जी ज़िम्मेवारी आहे त हू सिर्फ़ पंहिंजे कबीले न पर धरती जी बका लाइ पंहिंजो किरदार अदा कनि। कबीलाई जहिड़नि खे हथी ॾिननि खे सरदार न सॾाइनि। सरदार त उहे आहिनि जेके मोहबतूं वेराए दिलनि ते राज कनि। ख़ौफ़ ऐं हिरास फैलाईंदड़ खे दहशतगर्द सॾिबो आहे। रियासत के घुर्जे त अहिड़नि सरदारनि खिलाफ़ ऑपरेशन करे। रियासत के क़ौमी कारकुननि न पर अहिड़नि सरदारनि में ख़तरो आहे। ऐं पंहिंजे कबीले जे माण्हुनि खे गुज़ारिश थो करियां त तालीम लाइ जदोजहद कनि ऐं पंहिंजा ॿार पढ़ाइनि जीअं असांजा ॿार शहरी तौर ते बहितरीन फ़ैसिला करे धरती जी हिफ़ाज़त करे सघनि। मज़लूम मारूरनि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।